नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर रूरल हेल्थ सेंटर IHS में सिंध हुकूमत जे ताउन सां अखियुनि जे इलाज ऐं जदीद मशीनरी सां चुकास जो शोबो शुरू थी वियो आहे। खैबर रूरल हेल्थ सेंटर ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर अब्दुल सत्तार ॾखण जो चवणु हो त असां वटि जदीद मशीनरी जे ज़रिए हेपाटाइटिस B, C, A ऐं मलेरिया जूं टेस्टूं फ्री में कयूं वेंदियूं आहिनि। खैबर जो अवाम उन मां भरपूर फ़ाइदो वठी रहियो आहे। लेडी हेल्थ डॉक्टराणी रशीदा मेमून चयो त असां वटि डिलीवरी जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। ऑपरेशन जी नौबत ईंदी आहे त मुफ़्त एम्बुलेंस ॾेई हैदराबाद रेफर कंदा आहियूं। कमज़ोर ॿार जी सिहत लाइ असां वटि इलाज मौजूदु आहे। अखियुनि जे माहिर डॉक्टर हिना जो चवणु हो त असां अखियुनि जी जदीद मशीनरी सां मुफ़्त चुकास करे इलाज कंदा आहियूं। जेकॾहिं ऑपरेशन जी ज़रूरत हूंदी आहे त मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां मुफ़्त ऑपरेशन कराईंदा आहियूं। MS जो वधीक चवणु हो त दवाउनि जी शदीद खोट आहे, उन लाइ असां लिखत में शिकायतूं कयूं ऐं इंशाअल्लाह जीअं ई दवाऊं ईंदियूं त मरीज़नि खे मुहैया कंदासीं। हवाले सां मूं वटि सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। जेके बि क्लाइंट ईंदा आहिनि असीं उन्हनि खे पंहिंजे जेको उन्हनि जी पहिरीं डिमांड हूंदी आहे उन्हनि खां पहिरीं उन्हनि खां पुछंदा आहियूं, सॼो फीडबैक वठंदा आहियूं। जेको उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे उन्हनि खे उहा मेथड ॾींदा आहियूं। जे बि हिसाब सां सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। फ्री ऑफ कास्ट असीं सॼी डिलीवरी कराईंदा आहियूं। उन्हनि खां का पेमेंट असीं वठंदा कोन आहियूं। असां सां एम्बुलेंस जी बि सहूलियत आहे। जेकॾहिं इन केस कोई पेशेंट अचे थो जेको असांखे रेफर करिणो पए थो उनखे असीं एम्बुलेंस सर्विस बि फ्री ॾींदा आहियूं। एंटीनेटर बि सॼो फ्री कंदा आहियूं ऐं जेको डिलीवरीअ लाइ ईंदो आहे उहो बि फ्री ऑफ कास्ट फर्स्ट सही तरीक़े सां। फ़िलहालु असां ॿ शिफ्टूं हलनि थियूं ऐं B शिफ्ट हले थी। C शिफ्ट फ़िलहालु ज़ाहिर जेका पेशेंट एंटीनेटर में अचे थी उनखे उहा न्यूट्रिशन जे बारे में ॿुधाईंदा आहियूं। जेका मां ॿारु खणियो थी अचे उनखे उहे तरीक़ा ॿुधाईंदा आहियूं त उनखे छा करणु खपे, ॿार खे कहिड़ी सिहत ॾियणु खपे, उन मुताबिक़ सभु कुझु उन्हनि खे सहूलियत। सभ खां पहिरियों जेको आहे असां हिकिड़ो प्रोजेक्ट स्टार्ट कयो आहे ऐं मटियारी डिस्ट्रिक्ट में मतिलबु मटियारी डिस्ट्रिक्ट में जेके बि RHCs वग़ैरह अची था वञनि उन्हनि सभिनि खे जेको आहे CBM जी तरफ़ां मशीनरी प्रोवाइड कयूं आहिनि ताकी पेशेंट जेके आहिनि हिते ईज़िली जेके आहिनि आइज़ जो चेकअप कराए सघनि, उन्हनि खे परे न वञिणो पए। मतिलबु जेको ग्लासिस जी प्रॉब्लम आहे उहा असां प्रॉब्लम दूर कयूं था। बाक़ाइदा उनखे फ्री ग्लासिस प्रिस्क्राइब कयूं था, ड्रॉप्स ॾियूं था ऐं सर्जरी जे लाइ जेको आहे हैदराबाद बिडशाह रेफ़र कयूं था ताकी उन्हनि खे अगरि का प्रॉब्लम वग़ैरह थिए थी या सर्जरी मोतीअ जी सर्जरी जी नीड आहे या कारो पाणी आहे या पर्दे जो को मसइलो आहे उनजे लाइ बि बाक़ाइदा उनखे रेफ़र कयूं था। असांखे हिकिड़ी डिवाइस मोबाइल ॾिनी आहे जंहिंजे करे असां जेका न पेशेंट जो सॼो डेटा उन में एंटर कयूं था, नंबर वग़ैरह वठूं था ऐं जेको आहे उनखे पोइ रेफ़र कयूं था, उनखे फॉलो था कयूं जेसि ताईं उनजो कमु पूरो नथो थी वञे। असां वटि जेके टेस्टूं थियनि थियूं उन में हेमोग्लोबिन जी टेस्ट थिए थी, ब्लड ग्रुप जी टेस्ट थिए थी, यूरिन DR थिए थी, शुगर जी टेस्ट थिए थी, हेपेटाइटिस B, C जी टेस्ट थिए थी, HIV जेका एड्स आहे उन जी टेस्ट थिए थी, प्रेगनेंसी टेस्ट थिए थी ऐं तक़रीबन जेके बि बेसिक आहिनि उहे टेस्टूं असां वटि थियनि थियूं। असां वटि मरीज़ तक़रीबन हर क़िस्म जा अचनि था। उन्हनि में जीअं असीं चऊं नमूनिया जा केस अचनि था, डायरिया जा अचनि था, मलेरिया जा अचनि था ऐं जेका ग़िज़ायत जी कमी आहे मेल न्यूट्रिशन जेके चवंदा आहियूं, जेके पंहिंजो माना खाधे जी घटिताई जे करे जेको जंहिंजो ॿारनि जो वज़न जेके पाण सिंधीअ में कंकीअ जी बीमारी चवंदा आहिनि उहे बि अचनि था ऐं साईअ जा मरीज़ आहिनि उहे बि अचनि था। तकरीबन जेके आम बीमारियों हैं उन्होंने मरीज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।